सुबुह मां खे ख़बर ॾींदा हलूं त सुबुह लॻ ॻोठ हाजी मोहम्मद ताहिर खोड़ो में पीपी तालका सदर सुबुह एडवोकेट एजाज़ अहमद खोड़ो जी रिहाइशगाह ते कारनल गॾजाणी थी गुज़री है, जंहिंमें तालके सुबुह जे यूसी मीरक जी अहम शख्सियत सईद खान दरबान, मोहम्मद इस्माइल, आदम अली, नवीद अली फंक्शनल लीग खे छॾे पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻुवाण MNA खैरपुर सैयद जावेद अली शाह जीलानी पीपी तालके सदर सुबुह एजाज़ खान खोड़ो जी हथ ते पीपल्स पार्टी में शमिल जो ऐलान कयो। इन मौके ते पीपी MNA डॉक्टर मेहरदीन भुट्टो, पीपी MPA गज़लान सियाल, पीपी तालका सुबुह सदर एडवोकेट एजाज़ अहमद खोड़ो ऐं सरदार शाहनवाज़ खान कलोड़ो, सरदार एजाज़ खान बुगियो समेत बल्दियाती इलेक्शन में बीहंदड़ उम्मीदवार ऐं सभई वर्करनि समेत पीपल्स पार्टी जे हामियुनि जी वॾी तादाद में शिरकत कई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।